नादरीन, सांगड़ ज़िले के पुठिते पयल तालके खिपरे के ॻोठ अब्दुल्ला शाह में ज़मींदार अब्दुल्ला शाह पंहिंजी रहाइशगाह के यादगार पॉइंट में तब्दील करे छॾियो। नंढड़े बागीचे में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे गुलनि जी हुबकार तफ़रीह लाइ ईंदड़नि जा दिल बाग बहार थी पिया। रिपोर्ट करे रहियो आहे एडी कुंबर। वण ऐं बूटा धरती जी सूंह आहिनि। वण काइनात में ख़ुशहाली सरसब्ज़ी जो ॾेखाव ॾियनि था। वणनि ऐं ॿूटनि जे करे आलूदगी ऐं ग़लाज़तूं ख़तमु थियनि थियूं। धरती जे फितरी हुस्न में जिते वण ऐं ॿूटा हूंदा उते पखी पखण ऐं जानवर जी हयात जे नसुल जो ज़िंदा हुजण बि हिकु हिसो आहे। अहिड़े हिकु फितरी हुस्न सां प्यार कंदड़ सांगड़ ज़िले जे पुठिते पियल इलाइक़े तालके खिपुरो जे ॻोठ सैयद अब्दुल्ला शाह जो मक़ामी ज़मींदार सैयद अब्दुल्ला शाह कुदरती हुस्न ऐं माहौल खे गदिलाइण खां बचाइण लाइ पंहिंजी रहाइशगाह खे यादगार पॉइंट जो नालो ॾेई हिकु बहितरीन तफ़री मर्कज़ जोड़ियो आहे। मूंखे बचपन खां शौक़ु हो, पोइ आहिस्ते आहिस्ते शौक़ु वधंदो वियो ऐं तॾहिं मूंखे एतिरो टाइम कोन मिलंदो हो। ज़मीनदारी बोझ हो, घर बार हुई, इन करे थोरो हाणे हिन उमिरि में थोरो वांदिकाई बि मिली आहे, टाइम बि मिलियो आहे, त उहो साॻियो शौक़ु मूं वरी दोहरायो आहे। मूंखे हिननि सां ॾाढो उन्स आहे। हक़ीक़त में मूंखे प्यार ऐं मोहबत आहे जीअं बचनि सां हूंदो आहे। जेको कमु हुकूमत ऐं इदारनि खे करणु घुरिजे उहे कमु अहसास जहिड़ी सोच रखंदड़ फितरी हुस्न सां मुहबत कंदड़ हिकु इंसानु पंहिंजे लॻा जोश ऐं जज़्बे सां रोज़ अलुल फजुर जो उथी पखी पखण खे दाणो वणनि जी सार संभाल करे पाणी ॾियण जी तबियत में शुमार थी वियो आहे। संदसि नंढड़े बाग़ीचे में गुलाब जे गुल समेत केतिरनि ई क़िस्मनि जा गुल ॿूटियूं मेवात जा वण ऐं नंढड़े बाग़ीचे खे चो तरफ़ कोनो जे वणनि जो कोट ॾिनल आहे। हैदराबाद में मूंखे नओं ॿूटो कोन थो मिले। हैदराबाद में 15-20 नर्सरियूं आहिनि, पर उहे बि चवनि था त तव्हांजे लाइ हाणे मूं असां वटि अहिड़ी शइ कान्हे, बाक़ी ऑडर ॾिनो या कराची में मिलनि था। ऐं त लाहौर मां बि कुझु जॾहिं वियोसि तॾहिं वठी आयोसि। हिते तक़रीबन मूं वटि हर ॿूटो आहे। फेकस आहे, नारेल आहे, गुलाब, मोतियो, चमेली, सहरा ऐं साईं कोनो, कार्पस, इंग्लिश गुलाब, इहा मूं पंहिंजे हथनि सां कई आहे। नक्शो मुंहिंजो आहे ऐं तजवीज़ मुंहिंजी आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत ऐं इदारनि खे घुरिजे त अहिड़नि तफ़री मर्कज़नि खे हथी वठाइण सां गॾोगॾु मुल्क मां माहौलियाती आलूदगी ख़तमु करण लाइ ज़राअत, बाग़, पाणी ऐं पखियुनि जे नसुलनि खे वधाइण लाइ कोशिशूं वठणु घुरिजनि। तूं जे वधी वण थी ॿूटे जहिड़ा ॿार, पन पखेड़ी तार, धरती कयां छांवरो। कैमरामैन टीम सां गॾु एडी कुंभर, आवाज़ TV, सांगड़।